सिंधु दरिया की मालिकीअ लाइ सिंध तरक़ी पसंद पार्टी तरफ़ां शहदादकोट खां कंबर वेंदड़ मुख्य रोड ते एहतिजाजी धरणो हयो वियो। धरणे में एसटीपी जे कारकुननि समेत मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि जे अॻवाननि, आबादगारनि ऐं हारियुनि वॾे तादाद में शिरकत कई। धरणे सबबि लाड़काणे, कंबर ऐं कराची समेत बलूचिस्तान ॾांहुं हलंदड़ ट्रैफ़िक मुअत्तिल थी वई। कारकुननि हथनि में झंडा खणी केनालनि वारे मंसूबे ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। इन मौक़े ते एसटीपी जे मरकज़ी वाइस चेयरमैन गुलज़ार सूमरो, ज़िलई सदर कामरेड हयात तुन्यो, इमदाद सूमरो ऐं ॿियनि चयो त केनालनि ख़िलाफ़ सॼी सिंध रोडनि ते निकितल आहे। हाणे हुक्मराननि खे ही मंसूबो हर सूरत में वापसि वठिणो पवंदो। पंहिंजो कराची खां वठी कश्मीर, पंहिंजो ओबावड़े खां वठी जेको आहे सो नंगर पार्कर ताईं मुकमिल तौर ते इनखे रद्द कयो आहे। त असां ही ख़बरदार था माना घुरूं वफ़ाक़ी सरकार के त ही पंहिंजो सिंध दुश्मन, ही मुल्क दुश्मन मंसूबे खे फौरी तौर ते बंदि कयो वञे। जेकॾहिं न त असां ही पंहिंजो हक़ बजानिब हूंदासीं त पंहिंजो सिंध पंहिंजी माना इन बका जे लाइ, पंहिंजी सलामतीअ लाइ, पंहिंजे आदरे वतन ऐं सिंधूअ जी पंहिंजो सलामतीअ लाइ माना भरपूर पंहिंजो एहतिजाज करे ऐं माना पंहिंजी जदोजहद खे पंहिंजो अञा अॻिते वठी वञे। त वफ़ाक़ी सरकार और पंजाब जेको ही सिंधु दरिया जे मथां नाजाइज़ 6 नवां केनाल ठाहिनि पिया ऐं सिंध जे अंदरि कारपोरेट फार्मिंग जे नाले में जेको सिंध जी ज़मीनुनि ते वालार पई थिए, इन जे ख़िलाफ़ु आहे। असीं चऊं था त ही सिंधु दरिया रुगो हिकिड़ो दरिया न, पर असांजी सकाफ़त आहे, असांजी तहज़ीब आहे, असांजी सुञाणप आहे ऐं असांजे ईंदड़ नसुलनि जी बका जी ज़मानत आहे, असांजी माशी सघ आहे। इन जे करे सिंधु दरिया ते असां कंहिं बि क़िस्म जो केनाल ठहण कोन ॾींदासीं। पंजाब सरकार सिंध जूं सरसब्ज़ ज़मीनूं गैराबाद करे, बर्बाद करे, बंजर बणाए हू पंजाब जो जेको रेगिस्तान आहे पंहिंजो उहो आबाद करणु चाहिनि था, जेको सिंध सां तमामु हिकिड़ो वॾो ज़ुल्म आहे ऐं 6 करोड़ सिंधी माण्हुनि खे ही जीअरे दफ़न करण जी हिकिड़ी साज़िश आहे। केनाल सिंधी माण्हुनि जे लाइ मौत जो परवानो आहिनि। पाकिस्तान जी रियासत केनालनि ते बज़िद आहे ऐं असीं बि बज़िद आहियूं त जेकॾहिं केनाल ठहनि था त 6 करोड़ सिंधी माण्हू पंहिंजे मौत मरंदा। असां पंहिंजे मौत मरण खां बहितर सम्झूं था असां मज़ामत जे रस्ते ते हली, जदोजहद जे रस्ते ते हली, इन्हनि हुक्मराननि सां मुआदो अटकाए ऐं पंहिंजी मौत खे जेकॾहिं वठूं था, इहा असांजे लाइ शहादत हूंदी। ओतिरे ताईं असांजी हीअ तहरीक जारी रहंदी जेतिरे ताईं वफ़ाक़ी सरकार जर्नल हिन मुल्क जी रियासत केनालनि जो फ़ैसिलो वापसि नथी वठे, ओतिरे ताईं असांजी तहरीक जारी ऐं सारी रहंदी। सुबुह 9 वॻे खां लॻायल धरणो शाम ताईं जारी रहियो। अॻवाननि मुतालबो कयो त केनालनि ऐं कारपोरेट फार्मिंग वारा मंसूबा जल्द ख़तमु कया वञनि। अहसान जुड़े जो कोशिश डिजिटल शहदादकोट।